कमरा ठहियल आहिनि छा आहे रिहाइश जे हिसाब सां। हाँ बिल्कुलु ही रिहाइश जो इलाइक़ो आहे। तोप या जेकॾहिं ॿियो को हथियार जो इस्तेमालु हूंदो, हाँ बंदूक, उन दौर में वॾे में वॾियूं माना बंदूकूं हूंदियूं हुयूं, बारूद ईजाद थी चुको हो। बारूद जूं जेके हूंदियूं हुयूं तव्हां ॾिठियूं हूंदियूं किथे बि। हितां माण्हुनि खे निशानो बणाए ऐं हुननि सां विढ़ंदा हुया या हुननि खे निशानो बणाईंदा हुया। ॾिसो पिया त हीअ गार नमूने हिकु शइ ठहियल आहे, पर हीअ आहे तमामु सोढ़ी। हिते रिहाइश पॉसिबल आहे, या हिते जंग जे दौरान जेके हुननि जा फ़ौजी हूंदा हुया उहे हिते अक्सर माना हितां निगरानी बि कंदा हुया। माना ॿाहिरि ॾिसण जे लाइ सुराख लॻल आहिनि ऐं जेको ख़ासि क़दुरु माना बंदूकनि जो इस्तेमालु थींदो हुयो त उन तरीक़े सां इन्हनि खे ठाहियो वियो आहे। ऐं हिन वक़्तु जेको ठहियलु आहे त हिन में कुझु कचियूं सिरूं आहिनि, कुझु पकियूं सिरूं आहिनि जंहिंजो इस्तेमालु थियलु आहे। सभु पकियूं आहिनि, सभु कचियूं न न हा आहिनि। या हिन मां जेको आहे सो लिंबियल आहे, पुराणे दौर में जेको लिंबींदा हुया, सीमेंट जो घटि इस्तेमालु थींदो हुयो, हीउ लिंब जो तरीक़ो आहे। हिनखे माना एतिरो अहिड़े तरीक़े सां तइमीर कयो वियो आहे त जेकॾहिं राति जो बि नाज़रीन हिनखे अहिड़े तरीक़े सां तइमीर कयो वियो आहे त जीअं राति जो हिते फ़ौज या हुननि जा जेके सिपाही आहिनि उहे आराम बि करे सघनि ऐं प्लस में हू हिते माना वेही खाई पी बि सघनि। इन जे करे हिनखे माना वेकिरो कयो वियो आहे। तव्हां ॾिसी सघो पिया हीउ जेको पोयां पोर्शन नज़र अचे पियो।